अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां। उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ क़िस्त में छा आचर जो खून ज़ाहिर थींदो? छा सूमर जी शादी मरियम सां थींदी? छा आचर जे खून में मरियम, सूमर ऐं अहमद ज़ाहिर थींदा? छा रईस गफ़ार ख़ान जे साले आमिर जी शादी मरियम सां थींदी? छा हक़ीक़त में रईस कमाल ख़ान दिल सां तौबह करे ऐं सुधरी वियो आहे? छा पठाणी मीरा रबन ऐं सावण रईस कमाल ख़ान खे दिल सां माफ़ करे छॾियो आहे? छा ओठो पाण ते हमले बैदि रईस कमाल ख़ान खे ॾोही सम्झंदो? छा ओठो रईस गफ़ार ख़ान खां फ़ैसिलो वठंदो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं अञा ताईं तव्हां असांजे वीडियो खे लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़ त आचर जो खून नेठि ज़ाहिर थींदो ऐं सूमर जी शादी मरियम सां कॾहिं बि कोन थींदी। आचर जे खून में मरियम, सूमर ऐं अहमद ज़ाहिर थींदा। मरियम जी शादी रईस गफ़ार ख़ान जे साले आमिर सां थींदी। रईस कमाल ख़ान हक़ीक़त में दिल सां तौबह करे सुधरी वियो आहे, पर इन ई ॻाल्हि में ओठो कॾहिं बि यकीन कोन कंदो ऐं पाण ते हमले जो इल्ज़ाम रईस कमाल ख़ान जे मथां हणंदो। रईस कमाल ख़ान खे मीरा, पठाणी, रबन ऐं सावण सभई माफ़ करे छॾींदा। दोस्तों, अॼु जे लाइ एतिरो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो में। तेसिताईं माशाअल्लाह।